रबियल साने 4 रबियल साने साईं रैस शाह नवाज खान मंगरियो साईं घर में महबूब जी सलवात पढ़ाया। रैस जाहिद खान मंगरियो साईं घर में लख सलवात पढ़ाया। अजो को साईं रैस शाह नवाज साईं जो खैर अजो की गुलामी अजो को खैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। मौला नबी सरदार जो वास्तो थिए तुझो रब वायदो थियला त मुझे महबूब ते सलात पढ़ी दुआ घुरो कबूल कंदो माव तुझो वायदो सच्चो सच्चे महबूब जो वास्तो थिए। रशा नवाज साईं मंगरियो साईं के साईं जे पुटन के साईं जे भाटन के बचड़न के अमड़िन न्याणन के बीमारन को हर मुश्किलात को क़यामत ताईं पनाह अता फरमा। ओ मौला हिनन जे रोज़गारन में हिनन जे रोज़गारन में ज़ाहिरी ऐं ग़ैबी बरकतों गंज 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 अता फरमा। ओ मौला जे तुझे राह में खैर कयो वो कने गरीब न थींदो जे खैर बंद कयो उन जो खैर बंद थींदो वा। ओ रब हिन सखी जो खैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेडो लिखण कबूल फरमा। साईं रैस साईं जे जेके भी दिलन में जायज़ तमन्नावां आहिनि उहे पूरी फरमा। साईं रैस जाहिद साईं जे जेके भी दिलन में जायज़ तमन्नावां आहिनि नबी साईं जो वास्तो थी उहे पूरी फरमा। रब घर ऐं घर वारा तुझे पनाह में तुझे साम आहिनि हिननि जा क़यामत ताईं सजण साम्हूं कजा ऐं हिननि जे दुश्मनन के निस्तो नाबूद फरमा। अज असां जेके भी दुआ में वेठा असां सभिनी जो बेड़ो तार सभिनी जे बचड़न तो बीमारियूं मुश्किलातूं दूर फरमा। मोहम्मद साले साईं बाबा जे घर बचन तो मुश्किलातूं दूर फरमा। जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा। बीमारन के शफा अता फरमा। बेरोज़गारन के रोज़ी अता फरमा। बे औलादन के औलाद अता फरमा। साईं रब नवाज साईं जे पुटन के कामयाबी दे क़यामत हिननि के विशादो आबाद फरमा। ओ मौला महबूब जी सारी उम्मत के फिरके वारियत खां बचाओ। सॼी सिंध में सॼे पाकिस्तान में सऊदीअ में ईरान में इराक में शाम में मिस्र में फ़लस्तीन में हर ईमान वारे जे घर घर में लख सलवातूं थियनि। या दुआ मुंहिंजी अली असगर जो वास्तो थी कबूल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अवल नूरहु व आखिर ज़हूरहु व रहमतल लिल आलमीन वजूदहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे हैदरी।